अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल। खानवान कादरी तहरीक यूनिट देहात पारां सैयद सजाद अली शाह जिलानी जी अॻुवाणी में दरगाह मोहसन शाह जिलानी देहात जे सजाद नशीन सैयद जुमन शाह जिलानी जी भरपूर तावन सां पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जी यारी शरीफ जो सालियानो जलसो थी गुज़रियो। जलसे खे ख़िताब कंदे मशहूर आलमन सगोरन सैयद मोहम्मद इस्माइल शाह जिलानी, बेसो वारो सैयद सिराज अहमद शाह जिलानी, मुफ्ती अब्दुल अरब सिंधी, सैयद सजाद अली शाह जिलानी, सैयद सुहेल अहमद शाह जिलानी ऐं ॿियनि चयो त दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद अली ऐं हसनी हुसैनी सैयद आहिनि ऐं संदन बेशुमार करामतूं दुनिया आॾो मिसाल बणियल आहिनि। इन्हनि वधीक चयो त जेको बि पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे दर जो दामन वठी दस्तबदर थियो आहे त उनखे का मुश्किल पेश न ईंदी। जॾहिं त जलसे में सिंध जे मशहूर नात ख़्वाननि वकील अहमद पंवर, मोहम्मद शुएब सोमरो, आजिद अली कासमी ऐं ॿियनि नाते रसूल ऐं दिलबर दस्तगीर जे शान में मुंतक़मो ॿुधाए जमायत ते वजदा तारी छाए छॾी। जलसे में कादरी तहरीक यूनिट देहात जे सदर गुलज़ार सेतो, नायब सदर गुलाम नबी भंड, जनरल सेक्रेटरी परवेज़ हुसैन भंड, सजाद अहमद नुआ पोटो, हाफिज़ मारूफ कलोड़ो, आबिद हुसैन राजपूत, अब्दुल जब्बार राजपूत कारकुननि समेत आसपास जे सवेन अक़ीदतमंद शिरकत कई। रिपोर्टर अकील अहमद मला, हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल खानवा।